शुरू थियो आहे खंबे में गुम कयल सियासी कारकुन आहिनि पब्लिशर आहिनि लेखक आहिनि सहाफ़ी आहिनि जेके खंबे गुम कया विया आहिनि उन हलंदड़ एहतजाज जी सिंधियत बि संगत मुकमल हिमायत कई आहे ऐं हीउ पहिरियों एहतजाज आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ नज़रियनि जा माण्हू मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा माण्हू मुख़्तलिफ़ ख़्यालु रखंदड़ माण्हू समूरियूं सियासी पार्टियुनि जा माण्हू हिन गॾियल एहतजाज में शरीक थिया आहिनि जेके सॼी सिंध में एहतजाज हले थो हीउ 72 कलाकनि जी कैंप नौशहर फ़िरोज़ में क़ाइमु कई वई आहे हिते तव्हां ॾिसंदो त सियासी कारकुन बि वेठल आहिनि इल्मी अदबी क़िस्म माण्हू वेठल आहिनि साञा माण्हू वेठल आहिनि शाइर अदीब समूरा हिते मौजूदु आहिनि ऐं असां हिन ॻाल्हि जी सख़्तु लफ़्ज़ में मज़मत कयूं था त जेका पुलिस सुबुह कार्रवाई कई आहे कैंप पटे उखेड़े छॾी आहे हिन ॻाल्हि जी सख़्तु लफ़्ज़ में मज़मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त जेके बि खंबियल आहिनि सियासी कारकुन आहिनि थोरे पब्लिशर आहिनि अदीब आहिनि सहाफ़ी आहिनि उन्हनि खे फौरी तौरु ज़ाहिर करे अदालतुनि में पेश कयो वञे ऐं उन ते लॻल चार्जिस खे ज़ाहिर कयो वञे त ख़बर पए त उन्हनि खे खंबियो आख़िरकार छो वियो आहे छाकाणि रियासत माउ हूंदी आहे उनजो कमु आहे त उन्हनि जे पंहिंजे बचनि जो तहफ़ुज़ करे पर हीअ कहिड़ी रियासत आहे जिते पंहिंजे बचनि जो त उनजो तहफ़ुज़ रहंदड़ भिरिया रोड डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ कराची एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में जॉब कंदो फायर फाइटिंग डिपार्टमेंट में जंहिंखे 2.5 साल थी चुका आहिनि लापता आहे असां सिंध हाई कोर्ट में अपील कई आहे पिटीशन दायर कई आहे उन खां बावजूदि उन में तारीख़ जे मथां तारीख़ ॾिनी पई वञे को बि माना रद्द अमल उते न थी चुको आहे हालांकि पोइ डेट ते 10 मई हिन ते हा 10 अप्रैल ते हिकिड़ी रिपोर्ट अची वई हुई हाई कोर्ट में हीअ रिपोर्ट आहे जंहिं रिपोर्ट में हू चई विया आहिनि त मिसिंग पर्सन जो क्रिमिनल रिकॉर्ड आहे उन खां बावजूदि जज ऑर्डर कयो त जे क्रिमिनल रिकॉर्ड आहे त पेश कयो वञे ॾोही या बेॾोही या कोर्ट में पेश कयो वञे पर हू उन डेट ते वरी नेक्स्ट डेट ते पेश ई न थिया आहिनि कोर्ट में का बि माना हुननि अपीयरेंस ई न ॾिनी आहे कोर्ट में वरी हींअर 5 तारीख़ ते डेट आहे पर को बि रद्द अमल निकिरे ई नथो असां अपील था कयूं DG रंजस खे ऐं CM साहिब खे त महिरबानी करे असां ग़रीबनि जी दाह ॿुधी वञे ऐं महिरबानी करे असांखे पंहिंजो वालिद साहिबु बाज़ियाब कराए ॾिनो वञे हीअ त सिधी सही दहशतगर्दी लॻी पई आहे बेगुनाह माण्हू खणी जेलनि में हणी था छॾनि का उन्हनि जी का पोइवारी न आहे आई वई आहे उहा सॼी सिंध मां जेकी जबरी गुमशुदगियूं क़ौमी कारकुन लेखक सहाफ़ी जेके माण्हुनि में शऊर फैलाइनि था पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ बुलंद कनि था उन्हनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गिरफ़्तार करे ऐं गुम कयो वियो आहे हुनजी का बि गिरफ़्तारी ज़ाहिर नथी कई वञे सॼी सिंध मां तक़रीबन 250 क़ौमी वर्कर सहाफ़ी ऐं लेखक जेके गुम कया विया आहिनि उन्हनि खे नथो ज़ाहिर कयो वञे ऐं ॿिए तरफ़ चयो थो वञे त हीअ माना जेके ॾोहारी आहिनि जेकॾहिं ॾोहारी आहिनि त उन्हनि खे कोर्टनि में तव्हां पेश कयो ऐं हिकु तरफ़ तव्हां जेकी आहे कश्मीर ऐं फ़लस्तीन जी हक़े ख़ुदि इरादत जी तव्हां पाकिस्तान जी गवर्नमेंट आवाज़ बुलंद पई करे ऐं ॿिए तरफ़ सिंध जो जेको बाशऊर अवाम आहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ बुलंद करे पियो उनखे गिरफ़्तार करे गाइब कयो वञे थो ऐं ॿिए तरफ़ जॾहिं उहे एहतियाजी कैंपूं लॻायूं वञनि थियूं उन्हनि जी रिहाईअ जे लाइ त ॿिए तरफ़ रियासत जे तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन जेके हिरासमेंट फैलाई वञे थी उते कैंपुनि खे पटण जी कोशिशि कई वई थिए ईअं ई नौशहर फ़िरोज़ में जेकी कैंप लॻल आहे कल्ह खां वठी उनखे सुबुह जो 2 पुलिस मोबाइल में पुलिस एहलकार चढ़ी आहे ऐं पुलिस खे उन एहतियाजी कैंप खे पटे हितां उखेड़ियो आहे पर उन हूंदे बि असां एहतियाजी कैंप ते वेठा आहियूं असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं असां हिन जे जेको ई कनि पिया नालो सलो असांखे हिरासत कनि पिया उन में असां हिरासमेंट में न ईंदासीं हौसला बुलंद एहतियाजी कैंप ई पंहिंजे वक़्त ई मुदे ताईं क़ाइमु ऐं दाइमु रहंदी त दुनिया में किथे बि ईअं न थींदो आहे जेके माण्हूअ ते को केस आहे त उनखे कोर्टनि में ई पेश करे सघिजे थो हीअ त सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं ज़ुल्म जी हद आहे जो हिकिड़ो माण्हू उनखे खणी घरां उन्हनि खे गुम कयो था छॾनि ऐं उन जा जेके वारस आहिनि उहे तमामु परेशान आहिनि ऐं अज़ियत वारी जेको कैफ़ियत में आहिनि त असांजा जेके बि माण्हू आहिनि उहे छो न भला जे उन्हनि ते को बि जे ॾोह आहे त उहो कोर्टनि में ई उन्हनि खे पेश कयो वञे इहो त तमामु वॾे में वॾी नाइंसाफ़ी आहे जो उन्हनि खे घरां खयो रस्तनि मां खयो उन्हनि खे गुम कयो थो वञे इहा त इंतिहा आहे पोइ बाक़ी कोर्टूं बाक़ी छाजे लाइ ठाहियूं अथनि इंसाफ़ जा इदारा पोइ त उहे बंदि थियणु खपनि उहे हुजनि ई न असांजो इहो ई आहे त जेके माण्हू सिंध जा गुम थियल आहिनि उन्हनि खे महिरबानी करे उन्हनि मालिकनि खे ॾिना वञनि ऐं जे उन्हनि ते केस आहिनि त उन्हनि खे पेश कयो वञे कोर्टनि में